माहिया मोहम्मद सुलेमान आरेजो अॼु 7/6/2026 जो ॾींहुं आहे ऐं असांजो जेको वीलॉग हुयो ॻोठ ख़ैर मोहम्मद आरिजा खां गौरख हिल स्टेशन ताईं जो अॼु असां उन जे टें पार्ट में मौजूदु आहियूं जेको आहे असांजो सफ़र वाही पांदीअ खां गौरख हिल स्टेशन ताईं जो सफ़र। हीउ जेको मुफ़ासिलो आहे वाही पांदीअ खां ऐं गौरख हिल स्टेशन ताईं जे 0 पॉइंट ताईं उहो आहे 54 किलोमीटर। ऐं जेको असां गाॾीअ जे ज़रिए तय कयोसीं असांखे 4 कलाक लॻा इहो 54 किलोमीटर तय करण जे हवाले सां। असां पंहिंजो इहो सफ़र शुरू कयोसीं मंझंदि जी मानी होटल ते खाई वाही पांदीअ में 3 बजे खां ऐं असां 7 बजे 0 पॉइंट ते पहुतासीं। ऐं जंहिं जीप में असां सवार आहियूं इन जीप जो जेको उन वक़्तु किरायो हली रहियो हो उहो 14, 13, 12 जे हवाले सां किरायो हुयो ऐं पाण 2 जीपियूं बुक करायूंसीं घणनि माण्हुनि हुजण जे हवाले सां। बहरहाल ही आहिनि मंज़र गौरख हिल स्टेशन ॾांहुं वेंदे जा। यकीनन इन में असांखे जेके चंद शयूं उहे नज़र अचनि पियूं। हिकु त वाही पांदीअ खां गौरख हिल स्टेशन ताईं जो जेको रोड रस्तो लाहियूं चाढ़ियूं ऐं टूटा फूटा जेके रोड रस्ता आहिनि इहे नज़र ईंदा ऐं साइडुनि खां ॿिन्ही तरफ़नि खां असांखे जेको जबलनि जी जेके सो नंढियुनि नंढियुनि टकरियुनि जो जेको आहे सो सिलसिलो बि नज़र ईंदो ऐं जेको असां सां मुसलसिल साथ ॾींदो हलंदो इन टकरियुनि जो सिलसिलो उहो 0 पॉइंट आहे। असां सां गॾु इन्हनि टकरियुनि जो सफ़र बि शुरू हूंदो 0 पॉइंट। तव्हां तव्हांजे स्क्रीन ते ॾसी रहिया आहियो मुख़्तलिफ़ ॾेख वाही पांदीअ खां गौरख हिल स्टेशन ॾांहुं वेंदे जा सफ़र जा रोड ऐं रस्ता ॾिठो वञे त जेके रोड ऐं रस्ता जेको सफ़र आहे उन जे हवाले सां उन जी जेकी डेवलपमेंट आहे उन जे जेके सुधारे वारा पहलू आहिनि रोड ऐं रस्ते जा उहे ग़ैर मुनासिब आहिनि। ताकी इन जेको जाबलू सफ़र आहे उन जे लाइ कम से कम तव्हां ॾिसो स्क्रीन ते त भॻल टुटल ऐं यानी कि जेकी जीप आहे उहा कंहिं महिल कचे रस्ते तां थी हले, कंहिं महिल पथरनि जे रस्ते तां थी हले, कंहिं महिल जेके रोड ठहियलु आहे त उहो वरी भॻल ऐं टुटल आहे ऐं उते बि यानी पथरनि जा ढेर लॻा पिया आहिनि। अहिड़े क़िस्म जो रस्तो आहे। ॾिसो रुॻो पथर पिया आहिनि, पथर जे मथां जेको आहे सो जेकी जीप आहे उहा पंहिंजो जेको सफ़र आहे उहो करे रही आहे। बहरहाल चवण जो मतिलबु इहो त हिन जेके रूट खे ऐं रस्ते खे कोशिशि करे असांजी हुकूमत त बहितर बणाए ऐं मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं इन रोडनि ऐं रस्तनि खे
वाई पांधीअ खां गोरख हिल स्टेशन ताईं ज़ीरो पॉइंट ताईं जेकॾहिं सुपर हाईवे टाइप ते रोडनि जी जेकॾहिं अॾावत थींदी त मुंहिंजे ख़्याल में त इन जेको विज़िटिंग पॉइंट आहे इन जी बि एतिरी इनकम थी वेंदी जो तव्हां हिन जेको स्टेट जो जेको अधु ख़र्चु आहे सिंध हुकूमत जो इहो मतिलबु निकिरी सघे थो। एॾी हिकिड़ी भली पॉइंट आहे, हवादार पॉइंट आहे ऐं ख़ासि करे वरी जॾहिं हिते घणियूं गर्मियूं हूंदियूं आहिनि, घणी ॿुसट हूंदी आहे रोंबनि जे वक़्त में त उते थधि हूंदी आहे, उते बर्फ़बारी थींदी आहे ज़ीरो पॉइंट ते। सो इहे मंज़र आहिनि, इहे उन्हनि खे माण्हू बनिस्बत मरी वञे, बनिस्बत कोठिया वञे त यकीनन हिकिड़ो वेझो बि आहे ऐं माण्हू उनखे प्रेफर कंदा। हिकिड़ी ॿी पॉइंट इहा त हिननि जेको स्टाफ कयो आहे, जेके असांखे जीपूं मिलनि थियूं इहे वाई पांधे में मिलनि थियूं, असां पोइ सफ़र पंहिंजो शुरू कयूं था। पर इहो सफ़र जेको आहे सो एॾी फलजे जीअं त ताईं रोड दुरुस्त थी वेंदा ऐं बहितर थी वेंदा त पोइ इहो जेको स्टाफ आहे उहो यानी कि वाई पाधीअ खां गोरख हिल स्टेशन ताईं बि बिल्कुलु हिकिड़ो जीअं 54 आहे त यानी कि 22 किलोमीटर जे पासे ते स्टाफ आहे, जिन स्टाफ खे 35 पॉइंट स्टाफ ठहियो आहे। गाॾियूं उते बीहंदियूं आहिनि, लेकिन असांजी गाॾी जो के स्टाफ कंदी बीहंदियूं आहिनि त एसि ताईं यानी कि न ॾिठियूं हल्कियूं फुल्कियूं तक़रीबन जेके तव्हां ॾिसो पिया त गाॾी चढ़े बि थी, लहे बि थी, इहे नॉर्मल हाणे 35 पॉइंट अॻिते जेको आहे उहो हाणे वॾा जेके जबल आहिनि उन्हनि जो बंदि आहे, उनजा लाहा चढ़ा इन 35 पॉइंट में तव्हां जेकॾहिं प्रॉपर रोड थी वञे त आम जेके सवारियूं आहिनि, गाॾियूं आहिनि एसि ताईं अचनि 35 पॉइंट ताईं। पोइ इते उनजो स्टाफ हुजे ऐं इतां पोइ जेके आहिनि जीपियूं ऐं केकड़ा उहे वरी पंहिंजो मुसाफ़िरनि खे विज़िटर्स खे खणी हलनि गोरख हिल स्टेशन ॾांहुं। त इहो हिकिड़ो बहितर थींदो। मतिलबु का सहूलियत नज़र न आई इन्हनि रोडनि रस्तनि ते। बहरहाल असां हलूं था, ही नंढड़ी हिल टकरीअ ते असांजी गाॾी मथे चढ़ंदे नज़र अचे थी ऐं ही पहिरियों थाणो आहे जेको असांखे इन रस्ते ते नज़र आयो। बहरहाल तमामु बहितरीन तरह जो सफ़र हुयो। जाबलू रस्ता, उन जूं चाढ़ियूं, उन जूं लाहियूं, उन जा उन आई जॾहिं निगाहूं साइडनि ते वञनि पियूं, जीअं तव्हांजे स्क्रीन ते नज़र अचे थी त उन आहियूं, गैर आहियूं ऐं यानी कि हिकिड़ो दिलि खे बोह ॾियारींदड़ बि मंज़र हुया जॾहिं असां हेठि निगाह कयूं पिया। ख़ासि तौर ते जॾहिं असां जो सिलसिलो सफ़र जो जबलनि तां शुरू थियो वेंदे यकीनन असांखे ख़ौफ़ ऐं भोह बि थिए पियो, छाकाणि उन रस्तनि जी प्रॉपर का मैनेजमेंट कोन हुई ऐं उन लाइन ऐं चाढ़नि खां जेके जाबलू हुयूं उन्हनि खे के सेफ्टी ब्रेकर न हुया। पोइ बि जस आहे, शाबस आहे इन्हनि जीपिन जे ड्राइवरनि खे जो वॾी महारत ऐं टेक्निक सां उन्हनि असांखे इन्हनि जीपिन जे ज़रिए ई वठी हलिया गोरख हिल स्टेशन आहे। ऐं वापसीअ ते बि वरी वापसीअ ते त अञा हिकिड़ो ख़तरनाक मंज़र आहे, यानी जॾहिं असां हितां वञूं पिया हिन गाॾियुनि ते त असांजे पुठी जे तरफ़ उहे खायूं खॾा हुया, असांखे नज़र न पिया अचनि, असां रुॻो साम्हूं ॾिसूं पिया त मथे चढ़णो आहे।
उहे बि ॾाढा ख़तरनाक मोड़ हुया। यकीन तव्हांखे बि उहे स्क्रीन ते असां व्यू नज़र ईंदो, पर जॾहिं वापसी जी सूरत हाल हुई त पोइ त अञा सवाइ ख़ौफ़ थियो, छाकाणि इन्हनि वरी वॾनि वॾनि जाबरुल आहिनि तां लहिणो हुयो ऐं असांजी अखियुनि जे साम्हूं उहो जेको खॾूं हुयूं उनजी ऊनाई आहे, गहराई आहे, उहा असांखे नज़र अचे थी, यानी अञा वधीक थोरो ख़ौफ़ पैदा थिए। पर जीअं असां ॻाल्हि कईसीं त उहे जेके ड्राइवर हुया उन्हनि जी पंहिंजी महारत हुई अहिड़नि रोडनि ऐं रस्तनि ते साओ सवारी खे खणी वञण छॾण जे उन्हनि जी जेको आहे मोटिवेशनल ॻाल्हियूं असांखे बहरहाल असांजो ॾिसो था त इहो सफ़र जारी ऐं सारी आहे ओरखल स्टेशन ॾांहुं। ऐं मां ॿुधाईंदो हलां त जॾहिं असां उते वियासीं त असां उते जेको 0 पॉइंट आहे उते ई असां पंहिंजे रहाइश जे लाइ जेको सो हिकिड़ो उते हट पिया चवनि, यानी रहाइश या कमिरो खणी चओ, त उहा हट असां उते किराए ते वरितीसीं, जंहिंमें हिकिड़ो वॾो कमिरो हुयो, हुन में हिकिड़ो बेड पियल हो ऐं हिकिड़ो एंट्रेंस खां ई मेन गेट खां वरी नंढो स्पेस हुयो, विरांडो खणी चओ, पर साइड खां वरी जेको कुर्सियूं लॻियल हुयूं जिते वेही माण्हू मानी खाए उहो तव्हांखे मंज़र सां ॾेखारींदासीं। ऐं वरी थोरो बिल्कुलु मेन गेट जे साम्हूं थोरो इंटर कंदासीं त ॿियो गेट हुयो, उते वरी गोल दाइरे में सोफ़ा पिया हुआ, LCD लॻियल हुई, पखा लॻियल हुआ, यानी आम वेही कचहरी करण जे लाइ उहो बि तमामु वॾो हाल हुयो। ऐं उनखां वरी परियां उन मां हिकु गेट आहे, उन में वरी बालकनी हुई, तमामु जेके थधियूं हवायूं उहे हेॾां अची रहियूं, घुली रहियूं ऐं पांधीड़नि खे मुसाफ़िरनि खे लुत्फ़ अची रहियो। सो इहा असां जेको आहे सो हट किराए ते वरितीसीं 11,000। असां उते वरी मालूम कयोसीं त छाकाणि इहो 0 पॉइंट ते हुनजो इहो रेट हुयो, पर 0 पॉइंट खां पहिरियां जेके होटल आहिनि ॿिए उन्हनि जो जेको किरायो हो उहो यानी की एतिरो बि हुयो जेतिरो असां वरितोसीं हिते 0 पॉइंट ते होटल हट, ऐं उनखां वरी घटि वारा मिलिया हेठि, उहो को 8,000 वारो हुयो, को 6,000 वारो हुयो, को 4,000 वारो हुयो, तो अहिड़ी वैरायटी जा मतिलबु हुया। पर उन्हनि होटलनि न असांजो वञणु न थियो, छाकाणि असां उते 7 बजे पहुतासीं त इरादो कयोसीं त उन्हनि वापसि वञूं, पर जीप ड्राइवरनि ॿुधायो त सभु काफ़ी पंधु आहे, हिते हलंदासीं होटलनि ते त वरी गाॾी ते हलणो पवंदो, इन करे सोचियोसीं त हाणे थकावट आहे ऐं केरु वटि मिले हीअ था वठूं, उअं ई घणा ई बसि जेतिरा बि असां हूंदा खणी वठनि 100 जो फ़र्क़ु पवंदो, पर हूंदासीं न 0 पॉइंट ते ई त ताकी सुबुह जो उथी सवेर हिते जेको शाम जो सिज लहण जो मंज़रु आहे उते ॾिठोसीं, थधियूं हवाऊं महसूसु कयूंसीं, पर जेको सुबुह सवेर उथणो ऐं सिज जो उभरण जो नज़ारो ॾिसणो ऐं सुबुह जो त वरी तमामु घणी थधि जेका सो हुई हुन जो मज़ो वठणु त हिते हुजूं बनस्पत उतां वरी सवेर उतां वरी भॼंदा डुकंदा अचूं 0 पॉइंट आहे, सो इन करे पोइ उनखे असां नज़री ॾिसी उते असां हट वरितोसीं। हीअ आहे उहो जेको मूं तव्हां सां ज़िक्र कयो पंटीह पॉइंट स्टाफ, हीअ हुनजे बैकग्राउंड में रिसेंटली हुननि ज़ैतून जा जेको पौधा वण उहे रखिया आहिनि, हीअ पंहिंजी संगत आहे जबलनि जो नज़ारा हुया। असल में इन पॉइंट खां अॻिते जेको आहे
जबल जो सफ़र आहे। हिन खां पहिरियों जेके एक्सरसाइज करे आयासीं यानी ही बिल्कुलु सम्झो त विच आहे यानी 54 किलोमीटरनि जो। हितां खां अॻिते जेको आहे सो हाणे जबलनि जूं जेके ऊचायूं आहिनि ऐं उन जूं चाढ़ियूं आहिनि उहे शुरू थींदियूं ऐं तमामु ख़तरनाक जेको आहे सो चाढ़ियूं आहिनि। ऐं हीअ उते दुकानदार हुयो यानी हिते जेके शयूं हुयूं उहे तमामु यानी की महांगियूं हुयूं। जेकॾहिं हेठि का शइ मतिलबु 50 ते मिले थी त उन वरी माना 100 ते मिले थी, 150 ते मिले थी, मतिलबु अध ते अधु जेके क़ीमतूं हुयूं। हाणे असांजो सफ़र ॾिसो था त केॾियूं ऊनियूं आहिनि, अञा शुरूआति आहे। पोइ साम्हूं जेकी टकी नज़र अचे थी हेॾे असांखे मथे चढ़ी वञिणो आहे। हाणे चाढ़ियुनि जो सफ़र शुरू आहे असांजो। इन खां पहिरियों लाहियूं ऐं चाढ़ियूं, हाणे रुॻो चाढ़ियुनि सां जेको आहे उहो असांजी जीप जो सिलसिलो हलंदो, रुॻो चाढ़ियूं नज़र ईंदियूं ऐं तव्हां ॾिसंदो हिकिड़ियूं जबल जूं चाढ़ियूं, हुन जी जेकी चाढ़ियुनि जी रोड रस्तनि जी जेकी हालत आहे उहा एतिरी आहे। ऐं हिन में जेको हीअ गाॾियूं आहिनि हिन रोड रस्तनि ऐं ब्रेकर सेफ्टी वॉल्स न हुजण जे करे हिकु त हिननि गाॾियुनि खे बि मार थी अचे ऐं घणो उनजो जेको आहे सो फ्यूल आहे, डीज़ल आहे, उहा इस्तेमालु थिए थी ऐं जेकी ख़तरे जी जेकी कैफ़ियत आहे उहा सदाईं रहे थी। जेकॾहिं हिते कमु थियलु हुजे त हाणे हीअ यानी 22 किलोमीटर ऐं 2 कलाक अंदाज़ो कयो, इहो सिर्फ़ु हिननि रोडनि ऐं रस्तनि जो मुनासिबु न हुजण जे करे असां 4 कलाक सफ़र कयोसीं। पर जेकॾहिं हिननि जबलनि या रोड रस्तनि ते का बहितरी हुजे हा, यकीनन इहो जेको सफ़र आहे हिकु त मुख़्तसिर थी वञे हा ऐं आसान थी वञे हा। लाहियुनि जो सिलसिलो शुरू आहे। हाणे असांजो जेको जाबलू सफ़र आहे यानी जबल जे मथां गुज़रण जो मुड़ण जो जबलनि जे मथां लंघी वञणु, जबलनि जे मथां क्रॉस करे वञणु पहिरियों दफ़ो हुयो। पाण खे त थोरो ज़्यादा वॾी ॻाल्हि इहा आई त मां वेठो बि रही हुयुमि, सोने खे सुहागा त वेठो बि रही हुयुमि। अहिड़े छाकाणि मूंखे फिल्मनि करणियूं सभु शयूं मूंखे थोरो ज़्यादा मालिक बि थियो आहे, मुहाफ़िज़ बि थियो आहे। हीअ ॾिसो था केतिरियूं ऊनियूं आहिनि। हाणे जेतिरी मथे चढ़ंदी वेंदी गाॾी ते हेठि असांखे घणे खां घणे जेको आहे सो आहे ऊनाहियूं नज़र ईंदियूं, ऊनियूं खॾा। केतिरा पोयों जा रस्ता ॼणो न लकीर नुमा थी विया आहिनि, हेॾा सारा रोड रस्ता यानी इहे मथे चढ़ण जे हवाले सां। हीअ असां बीठा आहियूं इन पॉइंट ते, छाकाणि असांखां जेकी ॿी जीप हुई उहा जेको टायर आहे उहो बस थी पियो, उहो तव्हांखे ॾेखारींदव, उहो ई पोइ हिते बीठी आहे गाॾी। हिन इंतज़ारु पिया कयूं असां हिन
चाढ़ीअ ते हीअ हाणे असांजी उहा ॿी गाॾी पती आहे। हाणे जॾहिं हिन असांखे क्रॉस कयो, असां इंतज़ारु पिया कयूं हिन गाॾीअ जो त अचे, त पोइ असांखे दिलिजाए थी ऐं असां बि वरी गाॾीअ में वेही करे उनजे पुठियां वरी सफ़रु शुरू कयोसीं। जबलनि ऐं टकरनि ते चढ़ंदे ख़ौफ़ जे दामन खे हथु विझियूं। हाणे ही मतिलबु 5-6 इहे जेके आहिनि चाढ़ियूं, इहे ख़तरनाक आहिनि। उन्हनि खां पोइ जो जेको सफ़रु आहे, जॾहिं असां बिल्कुलु जबल जी टकरी ते चढ़ी क्रॉस करे वेंदासीं, पोइ बि आहिनि, लेकिन पोइ उहे नॉर्मल आहिनि, मतिलबु लाहियूं चाढ़ियूं एतिरियूं आहिनि जो उन्हनि जे लाइ को ख़ौफ़ या को नथो थिए। बाक़ी इहे जेकी आहे न, जेसिताईं जबल ते वञी हुते गाॾी चढ़ी वञी सिधी थी, ॿियो नुक़्तो बयानु कंदो हलां त जीअं मूं अर्ज़ु कयो त इहे जेके 5-6 चाढ़ियूं हुयूं, जंहिंखां पोइ असां वरी जबल जी टकरी जेकी वॾो जबल आहे जेके असांखे क्रॉस करिणो हुयो, उनजे मथां जॾहिं असांजो सफ़रु शुरू थियो त जबल खां हेठि जेको गर्मी हुई, असांखे पघर अची रहियो हो, सॼो जिस्म पघर थी वियो। त जॾहिं हुन जबल ते 5-6 ॾुखियूं चाढ़ियूं चढ़ी वियासीं, उनखां पोइ परते वरी माना माहौल ॿियो, यानी की असांखे जेके वण गुल ॿूटा उहे सावा नज़र अची रहिया, उन में हिकिड़ी सावण जे हाल सां हिकिड़ी अट्रैक्शन रखियल हुई ऐं बनस्बत जेको टेम्परेचर आहे, माहौल आहे, उतां जो उहो वरी थोरो बहितरु हुयो, यानी की असांजो जेको पघर आहे उहो जेको सो मज़बूत थिए पियो आहिस्ते आहिस्ते, ॼण त असांजो जिस्म जज़ब कंदो पियो। मथे वञण खां पोइ इहा कैफ़ियत हुई, हलूं था ॾिसूं था शायदि खे जिन असांखे दिलि में थोरो ख़ौफ़ पैदा कयो। हीअ ॾिसो, हीअ रोड, हीअ रस्ता, हे नंढड़ा ॿार आहिनि, उहे वरी पंधु वञी रहिया, मतिलबु उहे उतां जा राज वज़ीर आहिनि। हीअ ॿकरियूं बि चारींदा आहिनि, रिढूं बि चारींदा आहिनि हुते, ऐं गॾियूं बि चारींदा आहिनि हुते, ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जूं जेके जड़ियूं ॿूटियूं आहिनि, ख़ासि तौर जीअं पीस आहे जो ॿूटो आहे, जीअं मां वाण ठहंदो आहे, त उनजी घणी आहे हेॾां पैदावार। इहो माण्हू ऐं फ्री हूंदो आहे, हुते घणाई हूंदी आहे, उहो कटे करे उनखे सुकाए करे, ऐं कंहिं त डायरेक्ट ई खपाईंदा आहिनि, सेल कंदा आहिनि, कंहिं वरी उनखे कुटे करे सनो करे ऐं वाण ठाहे वरी पोइ खपाईंदा आहिनि। सो उतां जा ई काफ़ी असांखे मर्द ऐं ॿार असांखे नज़र आया। हाणे किन जॻहियुनि ते त वरी नंढड़ा ॿार ऐं कुझु औरतूं बि नज़र आयूं, छाकाणि हुते पाणी जी खोट आहे अहिड़े एरियाज़ में इलाइक़नि, पोइ उनजे करे वरी मख़सूस पॉइंट्स ते जेको आहे सप्लाई वारो पाणी आहे उहो बचाए वेंदो आहे, त उन्हनि ते या जिते वरी पाणी जा दुबा हुया, त उन्हनि खे असां उन्हनि स्पॉट्स ते असांखे वरी नंढा ॿार प्लस में इहे औरतूं नज़र आयूं। बाक़ी तक़रीबन असांखे इहे मर्द, इहे छोकिरा ऐं उहे बि पंहिंजे कमकार कंदे नज़र आया। ही चाढ़ियूं तव्हांजे स्क्रीन ते, यानी सम्झो त तव्हां बि असां सां गॾु सफ़र में आहियो, असां सां गॾु तव्हां बि इंजॉय कयो था हिन सफ़र खे ऐं हिन चाढ़ियुनि जो मज़ो वठो। हिते वरी असां स्टाफ कयोसीं त असांजी बक़ाया संगत आहे, ॾिसो था इहा
आख़िरी चाढ़ी आहे ऐं इहा ॾुखी चाढ़ी बि आहे। तो बहरहाल साई पटी से त हीअ असांजी गाॾी उहो जेके पहिरीं उहा चढ़ी वञे, छाकाणि हीअ ख़तरनाक चाढ़ी हुई, अहिड़े टाइम ते ॿ न पियूं चढ़ी सघनि, गुज़ार कोर्स ते उहो चढ़ी वञे त वरी असांजी जेकी जीप आहे उहा वरी पोइ चढ़े। त असांजी गाॾीअ में अक्सर जेके साथी हुया उहे वरी बंदि ई माना उन्हनि शुरू कयूं पंहिंजो सफ़रु। असां वटि बीठासीं, फोटो सेशन कयोसीं, कुझु शयूं असां फिल्माइन कयूंसीं ऐं पोइ असां हीअ सफ़रु शुरू कयोसीं। हीअ आख़िरी चाढ़ी आहे ॾाढी ख़तरनाक। इन खां पोइ जेको सफ़रु हूंदो उहो बि चाढ़ियूं हूंदियूं इन लेवल जूं, इन कैटेगरी जूं, थी सघे थो इन खां वॾियूं, पर उहे ख़तरनाक हूंदियूं, उहे नॉर्मल चाढ़ियूं, हले इन खां वॾियूं ई छो न हूंदियूं। हीअ हाणे माना छाकाणि त उभी आहे ऐं जबल ते मथे चढ़णो था, हीअ जबल आहे हुनखे माना हुन कटे ऐं रस्तो हाणे माना असां सभु जबल ते पहुता आहियूं। जेके जबल असांखे परे खां नज़र ईंदा आहिनि न, जीअं असां सेवण हलंदा आहियूं त जबल नज़र ईंदा आहिनि, माना सॼो अहिड़ो जबल आहे हुनजे मथे हाणे चढ़ी जबल ते चढ़ण खां पोइ माहौल माना जबल खां हेठि जिते असां बीठासीं उते थोरी गर्मी माहौल अहिड़े क़िस्म जो असां जबल ते चढ़ी वियासीं त असांखे वरी उतां जो माहौल यकीन तव्हां ट्रेन जे ज़रिए मतिलबु मंज़र उन जा ॾेख महसूसु कंदव। इर्द गिर्द शयुनि जी निस्बत सां वण, गुल, ॿूटा। सो हीअ आख़िरी ऐं ख़तरनाक चाढ़ी जंहिंजे करे असांजी जीप खे इंतज़ारु करिणो पियो त उहो पहिरीं जेकी जीप आहे उहा भले निकिरी वञे त असां वरी पोइ हलूं। हीअ एॾी माना ख़तरनाक आहे। तो अलाह जे भरोसे ते चढ़ी आयासीं। हीअ असांजी पहिरीं गाॾी हुई ऐं हू असांजा साथी तव्हांखे नज़र अचनि था, जॾहिं जेके उन चाढ़ीअ खां जेकी आख़िरी चाढ़ी उन खां पंधि आया। हाणे ॾिसंदो तव्हांखे हेॾो जेको माहौल आहे उहो बि मट आहे, यानी की थधो थधो महसूसु थींदो ऐं जेके बि गुल ॿूटा हूंदा उहे चहच सावा नज़र ईंदा। हाणे ख़तरनाक जेके चाढ़ियूं हुयूं 5, 6 या 7 जे लॻभॻि उहे असां चढ़ी आयासीं। हाणे बि थी सघे थो ऊचाई में, गहराई में हिननि खां वॾियूं हुजनि चाढ़ियूं, हाणे बि छाकाणि जबल जे मथां बि वॾियूं जबल जूं टकरियूं आहिनि, ठीकु आहे, लेकिन उहे एतिरियूं न आहिनि माना बुआयतूं या फ़ोफ़ायतूं जेके हे हुयूं, छाकाणि न की असां उन वॾी जबल ते चढ़णो पियो डायरेक्ट जबल जे मथां। हाणे उन जबल ते जेकी वरी मथे नंढियूं टकरियूं आहिनि या उन्हनि जो लहणु आहे चढ़णु आहे उहे हूंदियूं बसि। सो अॻिते ई नॉर्मल हुयो, यानी जेकी 35 पॉइंट नाले स्टॉप हुयो, हेसि ताईं बि जबलनि जूं हल्कियूं फुल्कियूं चाढ़ियूं, उहे नॉर्मल चाढ़ियूं हुयूं। उन खां पोइ जेकी हुयूं इहे आख़िरी चाढ़ीअ ताईं जेके इहे 7-8 चाढ़ियूं इहे तमामु ॾुखियूं चाढ़ियूं हुयूं। ऐं उन चाढ़ीअ खे जॾहिं असां चढ़ी अचूं था मथे जबल ते त पोइ बि जेको आहे काफ़ी सारियूं चाढ़ियूं आहिनि, पर एॾियूं ख़तरनाक न आहिनि, नॉर्मल चाढ़ियूं आहिनि। ही मंज़र आहिनि वोरा खेल स्टेशन तां वेंदे त केॾा ऊना जबल ऊना आहियूं। ऐं ॾिसो त हाणे जेके वण गुल ॿूटा कीअं सावा ई सावा नज़र अचनि था ऐं उन्हनि में हिकिड़ी कशिश रखियलु आहे। हाणे हिकु त स्क्रीन ते तव्हांखे इहे सावक नज़र अचे थी, ऐं ॿियो हाणे असांजो सम्झो जेको पघर आहे उहो जिस्म जो उन आस्ते आस्ते सुकणु शुरू कयो, छाकाणि असां डायरेक्ट पघर वारे माहौल में आया। ऐं अॻिते जेका हवा हूंदी उहा बि यानी की जेका वणंदड़ हवा हूंदी। कुदरत जो निज़ाम आहे, कुदरत जी ख़िलक़त आहे। अल्लाह ताला क़ुरान पाक में चवे थो त इन जबलनि खे असां ज़मीन जे मथां
मेखुनि जे तौर ते खड़ो कयो आहे, मेखुनि जे तौर ते खड़ो कयो आहे। ऐं हीअ उन ज़मीन खे झली बीठा आहिनि, वठी बीठा आहिनि। ऐं जेकॾहिं जबल न हुजनि हा त ज़मीन जेको आहे सो उहो लुॾे हा ऐं तव्हांखे हिते रहण में तकलीफ़ थिए। छाकाणि हीअ जेकी असांजी ज़मीन आहे उहा पाणी जे मथां रखियल आहे। वाक़ई असां उते वञी महसूसु थियो, हूअं त परे परे खां नज़ारो वठंदा आहियूं जबलनि जो ईंदे वेंदे, पर पाण वञी उन्हनि सां अलाह जीअं बयानु कयूं हुन उन मेखुनि खे, उन जबलनि खे ॾिठोसीं त वाक़ई वॾी ॻाल्हि आहे। यानी इहे जबल ई असांजी हिन ज़मीन खे स्टेबल कई बीठा आहिनि, झलियूं बीठा आहिनि। जेकॾहिं इहे न हुजनि त हीअ असांजे अगरि ज़मीन ते घुमूं फिरूं त ज़मीन असांजी घुमण सां लुॾे। तव्हांजे स्क्रीन ते नज़र अचे पियो ही जबल, ही टकरियूं, ही रोड, ही रस्ता, वाह साईं वाह। ॾिसो पियो न केतिरी हिकिड़ो हरियाली हरियाली आहे। पर जीअं पाण ज़िक्र कयोसीं त बदकिस्मतीअ जी ॻाल्हि आहे त इहे रोड ऐं रस्ता उहे जेकॾहिं थोरा मुनासिब हुजनि हा त असांजो जेको इहो सफ़रु आहे उहो बि आसान थी पवे हा। उन में जेके थोरी तकलीफ़ूं थियूं अचणु वञण जे हवाले सां, सवारी जे हवाले सां, उन्हनि में बि आसानी थी पवे हा। असांजो इहो सफ़रु ईज़ी गुज़रे हा। न असांखे एतिरो थप थिए हा, न असांजी गाॾी खे तकलीफ़ अचे हा। पर असां दुआ कंदासीं, अर्ज़ु कंदासीं, इल्तिजा कंदासीं सिंध गवर्नमेंट्स खे त उहो इन शइ ॾांहुं तवजो करे त जेके बि कुदरत जा जेके नज़ारा आहिनि, मंज़र आहिनि जिन ते इंसानु विज़िट करे सघे थो, त उन्हनि शयुनि ॾांहुं जेके असां सियाहत चवंदा आहियूं खाधो, त उन्हनि ॾे थोरो तवजो कनि ऐं उन ते सहूलियतूं प्रोवाइड कनि ताकी उहो बि ख़ुदि हिकिड़ो रियासत जो, मुल्क जो, सूबे जो हिकिड़ो आमदनी जो ज़रियो थिए। जेतिरा ज़राए मुल्क, सूबो, रियासत पैदा कंदी आमदनीअ जा, ओतिरो उहो ख़ुशहाल हूंदो। अलाए कहिड़े सबब जे करे उन्हनि जो जेको तवजो आहे, उन्हनि जो जेको ख़्यालु आहे, उहो सियाहती जेके पॉइंटियूं आहिनि, सियाहती जेके नज़ारा आहिनि, घुमण जे लाइक़ु, फिरण जे लाइक़ु, ॾिसण जे लाइक़ु, उहे जबल आहिनि, उहे टकरियूं आहिनि, उहे थधा इलाइक़ा आहिनि, उहे चश्मा आहिनि, उहे आबशार आहिनि, या उहे रेगिस्तानी सीन आहिनि, जाबलू माहौल आहे। इहे सभु इन्हनि खे तव्हां यानी कि कैश करे सघो था। ओसिताईं यानी रोड रस्ता सही करणु, उते खाइण पीअण जूं सहूलियतूं प्रोवाइड करणु, रहण जूं सहूलियतूं प्रोवाइड करणु ताकी तव्हां बसी सघो, ॾिसी सघो उन माहौल खे ॾिसी सघो ऐं बसी सघो।
हिकिड़ी मां ॻाल्हि कंदो हुजां त असांजो जेको ड्राइवर हुयो जीप जो, उहो तमामु हिकिड़ो डिसेंट माण्हू हुयो, मुहज़िब माण्हू हुयो। ऐं ईअं पोइ महसूसु थिए त ॼण उहो असां सां गॾु हिकिड़ो विज़िटर आहे, असां सां गॾु हिकिड़ो सयाह, यानी अहिड़े क़िस्म जी असांखे कंपनी ॾियणु, अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं करणु ऐं पेश अचणु ऐं कोशिशि करणु त माना सहूलियतुनि वारी ॻाल्हि करणु, मोटिवेशन जी ॻाल्हि करणु। बाक़ी जेको हीअ अॻी गाॾी हले थी, हिन जो जेको ड्राइवर हुयो, हिन जो जेको रवैयो हो, उहो बकोल जेके वेठा हुआ उन्हनि जी त उहो माना मुनासिबु न हो। ॻाल्हाइण जे हवाले सां हुयो, न वरी हुनजो जेको रवैयो हो, जनरली रवैयो जो उथणो वेहणो, उहो बि एतिरो मुनासिबु न हो। सो इन नुक़्ते निगाह खां बि असांजी गाॾीअ वारा, असांजे जीप वारा ख़ुशनसीबु आहे जो ड्राइवर अहिड़ो मिलियो, हिन महसूसु थिए पोइ त असां सां गॾु हू बि घुमणु थो हले, अहिड़ियूं ॻाल्हियूं करणु, अहिड़े तरीक़े सां खणी हलणु ऐं दिलजाए ॾियणु। बहरहाल कुदरत जा रंग आहिनि, कुदरत जा नज़ारा आहिनि। इंसान खे घुरिजे त उनखे बसे, परोड़े, सम्झे ऐं पंहिंजे रब करीम जो हिन गोश्त वारी ज़बान सां शुक्र अदा करे, उन नेमतुनि ते, उन नज़ारनि ते, उन कुदरती मंज़रनि ते ऐं अल्लाह ताला खे इहे जुमिला ॾाढा पसंदि हूंदा आहिनि त मुंहिंजो बंदो मुंहिंजे हिन तख़लीक़ कयल नज़ारनि खे ॾिसी करे, पसी करे, मुंहिंजे हिन तख़लीक़ कयल शयुनि खे मुंहिंजो शुक्रियो अदा करे त मां कहिड़ी न कुदरत जी महारत सभु शयूं ठाहियूं आहिनि ऐं जोड़ियूं आहिनि, यानी हू मुंहिंजे हिकमत जी तारीफ़ करे। इहे शयूं अलाह खे पसंदि आहिनि। ॿी शइ जेका पसंदि आहे उहो आहे त उनजो हर हाल में शुक्र बजाइणु, शुक्रगुज़ार रहणु। यकीनन इंसान आहे, इंसान कोशिशूं आहिनि, कावशूं आहिनि। ही किथे किथे तव्हांखे नज़र आयूं त प्लेटूं लॻल आहिनि ऐं हिकिड़ो कमरे नुमा जॻह ठहियलु आहे ऐं उन सां गॾो गॾु हिकिड़ो खूह टाइप ते हिकिड़ी भित ॾिनल आहे। इहो असल में त पाणी जी सप्लाई आहे। हिते वरी पंप लॻल आहिनि, उन पंप जे ज़रिए मुख़्तलिफ़ एरियाज़ में उन टाइम ते उन पाणी खे मोकिलिबो आहे ताकी उतां जा माण्हू जेके आस पास में रहनि था पाणी भरनि उन पंहिंजी स्पॉट तां, या वरी अचे हितां जेकॾहिं वेझा आहिनि त अचे हितां भरे वञे। असांजो जेको सफ़र आहे उहो गोरख हिल स्टेशन जे बिल्कुलु वेझो पहुची वियो आहे। अनक़रीब असां गोरख हिल स्टेशन ते पहुची वेंदासीं ऐं 0 पॉइंट जा जेके मंज़र आहिनि उहे तव्हांखे
ॾेखारींदासीं तव्हांजे स्क्रीन ते। जबल जे मथां चढ़ण खां पोइ केतिरियूं लाहियूं ऐं चाढ़ियूं आहियूं, पर उहे एतिरियूं ॾुखियूं कोन्हनि। बनस्पत जेके मूं अर्ज़ु कयो 5 स्टार खां पोइ जेके 10 जे लॻभॻि चाढ़ियूं आहियूं इहे ख़तमु। जबल जी साम्हूं तव्हांखे निखर नज़र अचे घर जो जेको स्टाइल असां वटि ठीकु आहे, हुनजी उसारी कंदा आहियूं या गारे सां असां उसारी कंदा आहियूं। हेतिरनि जे घर जो जेको तरीक़ेकार हो, स्टाइल हुयो, उहे वॾा वॾा पथर बसि रखी करे नॉर्मली पथर जे मथां रखी करे वरी उनजे मथां जीअं मनह टाइप असां रखंदा आहियूं लकड़ा मथां रखी करे बसि मथां उनजे कख विझो, बसि उनजो घर तयारु थी वियो। त अहिड़े क़िस्म जे घरनि जो जेको सो ॾेख हो उहो नज़र आयो इन इलाइक़े में। ऐं उन में जेके राज पज़ीर हुया इन एरिया में माण्हू, उहे सम्झो त 300 जे लॻभॻि माण्हू हुया जेके इन एरिया में, यानी गोवर खेल स्टेशन जॾहिं असां वियासीं इन जे 54 किलोमीटर जे फ़ासिले में 300 जे लॻभॻि माना माण्हू राज पज़ीर आहिनि, विद फैमिली, माना उते उहे रहंदा आहिनि। पंहिंजो माल बि अथनि, चालींदा बि आहिनि। मूं अर्ज़ु कयो त काफ़ी सारी जेके जड़ियूं बूटियूं आहिनि या कुदरती वण आहिनि, बूटा आहिनि, उन्हनि खे खपाए ऐं वढे कुटे ऐं खापाईंदा आहिनि। हुनजो वॾो सफ़र इहो हूंदो आहे विलस में उहो जेको माल आहे उहो झझे अंदाज़ में पालींदा आहिनि, छाकाणि माल जो जेको खाधो आहे उहो सॼो कुदरती आहे, उन ते का बि इन्हनि जी इन्वेस्टमेंट कोन्हे का, इहो घणो उन्हनि खे फ़ाइदो। हुनजे करे असांखे काफ़ी सारा माण्हू तव्हां बि ॾिठा त स्ट्रीट ते रोड ते ईंदे वेंदे नज़र आया। इहे उहे माण्हू आहे जेके इन रोड जे क़रीब हुया, बल्कि काफ़ी सारा माण्हू उन साइड्स ते बि हुया जंहिं साइड ते असांजो रोड न पियो वञे, पर अंदाज़नि जेके एवरेज महसूसु थी पुछा करण खां पोइ त माना 300 फैमिलीज़ त माना आहिनि हिन सॼी पट्टी में जेके उते रहंदियूं। अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि आहे। ॿी ॻाल्हि इहा त हीउ जेको गोवर खेल स्टेशन आहे उहो यानी सिंध या हुनखे 0 पॉइंट इन करे चवंदा आहियूं यानी गोवर खेल स्टेशन जेकी आहे उहा मथे टकरी उहा आहे कुल 2 किलोमीटर। उहा टकरी उहा सिंध में आहे, अने टकरी खां पोइ वरी हेठो खॾ आहे, माना उहो हेठि वरी हेठां माना हेठां ई आहे, हीअ माना टॉप आहे हुनजी, परियूं वरी माना बलोचिस्तान, यानी हीअ हुनजी आख़िरी माना उहो बॉर्डर खणी चऊं आहे, इन करे हुनखे 0 पॉइंट यानी सिंध ऐं बलोचिस्तान जो 0 पॉइंट। या टकरी सिंध में आहे, इन टकरी खां पोइ वरी परियूं बलोचिस्तान ते शुरू। इन नुक़्ते निगाह सां जेको नालो आहे टकरी जो, उहो त हे सुठो ॾाढो वॾो आहे। जबल ते चढ़ण खां पोइ बि केतिरो टाइम लॻी वियो, सम्झो त 2 कलाक पोइ बि लॻी विया सफ़र कंदे। इहो सॼो माना जबल जे मथां था असां सफ़र कयूं, पर असल में उहो जेकी टकरी आहे जेका सिर्फ़ु 2 किलोमीटर थींदी, जिते असां स्टडी क्लोज़ जेके 0 पॉइंट चवंदा आहियूं,
वेझा अची विया आहियूं। तव्हांखे नज़र ईंदा हूंदा हे जबलनि जे मथां हे चौकियूं आहिनि फौजियुनि जूं। जॾहिं अहिड़ो को माहौल हूंदो आहे ख़तरे जो त पोइ चौकियूं हलंदा आहिनि, जॾहिं वेंदा आहिनि ॾियण जे लाइ ठहियल आहिनि, निकिरण जे लाइ चौकी जे लाइ नालो हूंदियूं आहिनि। हितां खां पोइ हाणे सम्झो हे ॾिसो घर ॾिसो, बिल्कुलु चौधारी रुॻो इहे वॾा पथर रखियल आहिनि ऐं जेके वरी सरकारी आहिनि, हीउ खूह आहे, हीउ माना उहो पाणी जी असां ज़िक्र कयोसीं, ऐं जेके वरी सरकारी आहिनि अदावतूं उहे वरी सीमेंट सां ठहियल आहिनि ऐं ब्लाकनि सां ठहियल आहिनि। बाक़ी आम जेके घर आहिनि उहे ईअं आहिनि त पथर चौधारी रखी पथरनि जूं भितियूं ठाहे ऐं उन मथां वरी इहे पंजर ऐं जे काठ जूं हूंदियूं आहिनि डिगियूं छह तीर इहे रखी करे बसि उन मथां कख विझनि था, पन विझनि था ऐं अहिड़े क़िस्म जा होटल बि नज़र आया जिन जी क़ीमत मुंहिंजे ख़्याल में 1000 ऐं 2000 में हुई। अहिड़ा मिलनि पिया इन स्टाइल जा बि हुया होटल हुते। हाणे अधु कलाकु आहे सफ़र आहे सिर्फ़ु असांखे 0 पॉइंट ते पहुचण जो। लॻे पियो त पंहिंजो जेको सफ़र आहे उहो ॾाढो डिघो थी वियो, पंहिंजो सफ़र आहे उहो डिघो थी वियो, जेको वीलॉग आहे उहो डिघो थी वियो। पर हिकिड़ो कुदरत जो नज़ारो आहे, उनखे अहिड़े तरह सां अहिड़े अंदाज़ सां हिकिड़ो फिल्माइन करणु बि उनजो हक़ अदा करणु महसूसु थिए थो त उनजो हक़ ईअं अदा थी सघे थो इन कुदरत जे हिकिड़े नज़ारे जो त जंहिंखां थोरो लॉन्ग टाइम वारे सां फिल्माइन करे वेठो सही। ॾिसो था हीउ जेको पंधु आहे असांजी जीत हुन पंध खे पंहिंजे फेसनि सां पोइ हिते धिके थकिजी पई आहे, पर जेको सफ़र आहे उहो खुटण जो नालो नथो वठे। पर वरी हीअं जेके जॻहियूं बिल्डिंग ॾिसी करे उन्हनि खे थोरो दिलजाए थिए थी त असां बसि हाणे पहुचा हीअ न होटल मुल्तान हट्स जेके हीअ स्पॉट आहे जेके तव्हांखे हट्स नज़र आया न, हिते मुख़्तलिफ़ होटल आहिनि, रेस्टोरेंट आहे, होटल आहे ऐं हीअ स्पॉट आहे, टर्निंग पॉइंट आहे हिते। ऐं हिते तव्हांखे हेलीपैड जो जेको आहे पर जिते जहाज़ लहंदो आहे उहो ई साम्हूं नज़र अचे। वॾा माण्हू ईंदा आहिनि हेलीपैड ते ईंदा आहिनि, उहो हिते लहंदो आहे। हितां वरी पोइ मथे वरी इहो रेस्टोरेंट बि भरिसां हुयो, होटल बि हिते हूंदा आहिनि, हिते हूंदा आहिनि, हिते बि आहिनि, लेकिन मेन इहे आहिनि स्पॉट इहो आहे जॾहिं गोरख हिल स्टेशन ते। बाक़ी उहो 0 पॉइंट आहे जिते असां वियासीं हिते कयोसीं, उहा सिर्फ़ु उतां जो हवा खे महसूसु करण जे लाइ, यानी सिज जो कीअं उभरे थो उनखे ॾिसण जे लाइ, वहे थो उनखे ॾिसण जे लाइ। असली जेको खुलो खुलो हूंदो आहे हिते हूंदो आहे हेलीपैड कंपनी जेको होटल आहे, रेस्टोरेंट ॿियो बि आहिनि, पर उहे सादे क़िस्म जा अर्ज़ु कयो त होटल आहिनि ऐं राइशूं आहिनि, उहे वरी 0 पॉइंट खे वेझा आहिनि। ऐं कुझु वरी 0 पॉइंट्स ते आहिनि ठहियल हट्स, उहे बि सरकारी तौर ते ठहियल आहिनि, ॾाढा लशपश आहिनि। मां तव्हांखे उनखे जो व्यू तव्हांजी स्क्रीन ते शूट करे रखंदुसि। उन्हनि में 2 कैटेगरी, हिकिड़ो आहे आम जेको असां हट वरितोसीं, आम सभु को वठी सघे थो, ॿिए वरी हुया उहो ऑफिशियली, यानी हीअ पोयों असां जेके उहो रेस्टोरेंट होटल वग़ैरह हुया उनजो व्यू आहे मथे चढ़ंदे, जेको वॉश कयो हेलीपैड हुयो, होटल्स हुया। हाणे असां बिल्कुलु वेझा पहुता आहियूं पंहिंजे मंज़िल मक़सूद ॾांहुं।
अच्छा, ॿियो उते वरी होटल आहिनि, उहे बि हुया, हट्स हुया, पर उहे स्पेशल हुया। त को वज़ीर आज़म आहे, को DC आहे, को कमिश्नर आहे, सरकारी प्रोटोकॉल उहो हुनजे लाइ। उन्हनि जो तरीक़ेकार छा आहे, उन्हनि खे पैसनि ते ॾींदा आहिनि, उन्हनि खे फ्री ॾींदा आहिनि, इहो वाला आहे। बाक़ी उते हट्स हुया जेके असां हिकिड़ो ख़रीद कयोसीं। नाज़रीन, हीअ आहे तव्हां ऐं असांजी 0 पॉइंट असां पहुची चुका आहियूं। ऐं साम्हूं जेकी वॾी बिल्डिंग नज़र अचे थी, इहे हट आहे, 2 मंज़िल आहे। हिन हट में असां रहियासीं हेठि मंज़िल में। नाज़रीन, ही 0 पॉइंट तव्हांजे स्क्रीन ते, ऐं हिते असांजा दोस्त सुम्हिया हिन झूपड़ीअ में राति जो। हेॾो आया आहिनि, हिते असांजी गाॾी बीठी आहे। हे साम्हूं जेके हट आहिनि, इहे यानी कि 4 हिते हट्स आहिनि, माना वराइश जा कमरा आहिनि, हेठि 2 मथे। हिन जे बैकग्राउंड में वरी जेको आहे सो उहो छा चवंदा आहियूं, गैलरी आहे। गैलरी उहो ई साम्हूं नज़र अचे थी। इहो वरितोसीं, संगत असांजी हिते वेठी हुई, हिते इंजॉय कयो, राग रूप कया। हीअ हुनजी यानी कि जेको सिजो उभरंदो आहे हुनजो साइड आहे, तरफ़ आहे, यानी ओभर खणी चऊं। ॿियो ही होटल आहे, हिकिड़ो ही होटल आहे, ॿी ही होटल में ही वोरख हिल स्टेशन। ही हुनजो व्यू आहे। ही 0 पॉइंट आहे जेका तव्हां असां स्क्रीन ते ॾिसूं था, इहा हुतां जी 0 पॉइंट। ऐं तक़रीबन ही अधु किलोमीटर जे फ़ासिले ते आहे। हाणे हे गिरिल लॻियल आहे। हीअ पंहिंजो भाउ आसिफ मेमन साहिबु हे खणी आयो हो चांवर, पर उहो विसरी विया। हिन खे हिते यादि आया, पोइ वरी हिते लाहे वरी सॼी संगत ई खाधा। ही होटल नज़र आया, इहे बि आहिनि हिते। हाणे हीअ सिर हेठां ई आहे, खॾ आहे। इहो जेकी खॾ आहे, इहो पंहिंजो बलूचिस्तान आहे। ऐं जीअं असां हिल ते बीठा आहियूं, इहा 0 पॉइंट आहे। हिन में यानी पॉइंट खां पोइ अॻिते बलूचिस्तान आहे। हिन पॉइंट खां हेॾे हीअ आहे तव्हांजो मंज़र सिज ज़रण जो। तव्हांजी स्क्रीन ते तव्हां ॾिसी रहिया आहियो त 0 पॉइंट खां सिज जो लहंदो हीअ मंज़र बलूचिस्तान जी हद जा। हेॾो गहरो 1000 फुट हेठि वरी खॾ आहे, खाई आहे। हिन खाईअ में तव्हांखे नज़र अची वेंदो सफ़र ते विया हुयासीं। हाणे हलूं था हिते बक़ाया जेके लोकेशन्स आहिनि। बाक़ी हवा या और तमामु हाई लेवल जी हवा हुई, बहितरीन क़िस्म जी हवा हुई। छाकाणि त इहो अंदाज़न यानी 7000 फुट मथे असां बीठा आहियूं, समुंड जी सतह खां 7000 फुट मथे बीठा आहियूं। अच्छा, ॿी उहे ही हट्स आहिनि, ही होटल जेके मां अर्ज़ु कयो त हुनजे लाइ जेको ठाहिया विया आहिनि सरकारी तौर ते, जेके सरकारी वॾे उहिदे वारा आहिनि, को मिनिस्टर आहे, को DC आहे, को कमिश्नर आहे, इहे उन्हनि जी राइश आहे, इहे हिते रहंदा आहिनि। ऐं होॾे बि रहंदा आहिनि जेके असां हिन खां पहिरियां जिते रेस्टोरेंट हुयो, होटल हुया, पर जॾहिं को हिते रहणु चाहींदा त हुनजे लाइ इहे आहे। हीअ तव्हां बलूचिस्तान खे ॾिसी रहिया आहियो, ऐं शायदि खुशदार हितां वेझो आहे बलूचिस्तान जो इलाइक़ो। बसि इहा
में 1/2 किलोमीटर ते फैलियल इहा टुकड़ी आहे। इहा माना हद ई सिंध ऐं बलूचिस्तान जे हवाले सां, इन करे हिन खे 0 पॉइंट चवंदा आहिनि, यानी कि बॉर्डर। इन 1/2 किलोमीटर जा मुख़्तलिफ़ ज़ावियनि सां असां जेको सो सीन वरिता आहिनि, ताकी उहा असांखे मुकमल तरह सां नज़र अचे। संगत घुमंदे फिरंदे इंजॉय कंदे नज़र अचे थी। तमामु भोग चर्चा सरकारी अधु त तव्हां बि इंजॉय कयो हूंदो असां सां गॾोगॾु फ्री में। असां ही नाज़रीन उहो असांजो आहे पंहिंजो हट, जेका असां 11,000 वरिती हुईसीं। ही नंढड़ो यार्ड आहे। असां एंटर थियासीं त मेन गेट खां ऐं हेॾे हलंदासीं, पर पहिरियों हेॾे था हलूं। ही आहे माना जिते माण्हू मानी खाए, कुर्सियूं ऐं टेबल आहे, उते वेही करे हिकिड़ो सही तरह सां मानतानी खाए वेही कचहरी करे। ऐं हीउ किचन आहे, जेकॾहिं को रध पचाव करणु चाहे ऐं पाण सां गॾु शयूं खणी आयो आहे उहो करे सघे थो। हीअ आहे पंहिंजो रूम, जंहिंमें हीउ बेड पियो आहे ऐं मां राति जो हिते सुम्हियो हुउसि हिन बेड ते। ऐं हीउ ॿियो हीउ आहे माना असांजे 11,000 में मिलियल हिकिड़ो कुर्सियुनि वारो ॿियो हीउ रूम। ऐं हाणे हलूं था ॿाहिरि, जेकी गैदरिंग करण जे लाइ, जनरली विहण जे लाइ ही सोफ़ा पिया आहिनि। अने चौकुंडो माना हिकिड़ो ठहियलु आहे विच ते, ही सोफ़ा पिया आहिनि, एलसीडी लॻल आहे, पखो लॻल आहे ऐं उते वेही करे सभई संगत का करो जमात वॾो को ग्रुप वेही कचहरी कनि। हीअ वरी ॿाहिरि बालकनी आहे। हीअ छाकाणि राति जो टाइम हुयो त हीअ संगत वेठी हुई, तो मूं सोचियो त हिनखे बि फिल्माइन करे वठिजे। पोइ वठिजे तव्हां खां इजाज़त। तव्हां यकीननि बसियो ऐं पुर लुत्फ़ मज़ो वरितो हूंदो। जज़ाक।